Sana sayılı hocam. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Alhamdulillah Rabbil alamin wal aqibatu lil muttaqin. الصلاة والسلام على سيد الأولين والآخرين أشرف الأنبياء والمرسلين خاتم النبيين رحمة للعالمين شفيع المذنبين محب الفقراء والغرباء واليتامى والمساكين ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا صلى الله تعالى وسلم وبارك عليه وعلى والديه وآله وأصحابه وأهل بيته وأزواجه وأبنائه وبناته وخلفائه وعلماء ملته وأولياء أمته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم.
लक़द मन्ना अल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما لبيك اللهم صل على سيدنا ومولانا محمد معجل الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم الصلاة والسلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام عليك يا رحمة للعالمين وعلى أهلك وأصحابك يا شفيع المذنبين तमाम तारीफ़ें अल्लाह करीम जल्ल जलालुहु के लायक है जे अज असांखे लाड़काना शहर के पंहिंजे हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद पाक जी ये बाबरकत महफिल नसीब फरमाई आहे ऐं गॾोगॾु महीने की निस्बत सां सोने पीर रोशन ज़मीर पीरन के पीर हजरत गौसुल आज़म सैयदना व मुर्शिदना व शेखुना अब्दुल कादिर जीलानी सैयद हसन हुसैनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिनके 11वीं शरीफ जी बारहमत ही महफिल नसीब फरमाई है। अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी जो अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी बारगाह में पंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जी बारगाह में हजरत गौस पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी दरबार में क़बूल फरमाए ऐं सभिनी आयलनि ॿुधंदड़नि जे दिल जूं नेक मुरादूं पूरियूं फरमाए। बाबरकत महफिल में कसीर तादाद में उलमा इकराम हुफ़ाज़ इज़ाम सादात सबोरा मुअज़्ज़ज़ीन ऐं नातख़्वान जलवा फ़रोज़ आहिनि जिनके तशरीफ़ फरमा सां पंहिंजे महफिल जी रौनक भी वधी वई आहे ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जी रहमत जो मज़ीद नुज़ूल भी थी रहियो आहे। दुआ गो आहियूं असां उन्हनि साथियुनि जा जिन अॼोकी हिन बाबरकत महफिल जो इहतिमाम कयो आहे। बिलख़ुसूस मुहतरमुल मक़ाम हज़रत साईं सैयद शफीक अहमद शाह ऐं उन्हनि जा सभई साथी रुफ़क़ा जिनजी ही काविश कोशिश आहे त हिन जाइ ते सालनि खां वठी महफ़िल सजाईंदा अचनि पिया
हिन दफ़े हिन फ़कीर के हुकुम फरमाया ऐं मां दुआगो भी आहियां थोराइदो भी आहियां हज़रत साईं सैयद गुलाम मुर्तज़ा शाह साहब जिंजा जिन हिन फ़कीर के हुकुम फरमायो ऐं अवां प्यारी जमाई जो दीदार भी नसीब थियो आहे ऐं कुछ घड़ियों पाण सां प्यार ऐं मोहब्बत जी ॻाल्हियूं करण जो मौक़ो भी फराहम थियो आहे। अल्लाह तबारक व तआला साईं सैयद गुलाम मुर्तज़ा शाह साहब को तंदुरुस्ती सेहत सलामती अता फरमाए। अचानक कल उनकी तबीयत नासाज थी न तो जरूर हुन फरमायो हो तो तवां सां गॾिजी हूंदासीं। अल्लाह ताला उनके सेहत तंदुरुस्ती हयाती नसीब फरमाए। अजोकी ही बाबरकत महफिल बिन मौज़ूअन सां मीलाद शरीफ ऐं यारी शरीफ के हवाले सां मुनाक़द कई वई आहे। पंहिंजे महफिल जा अगराज़ ऐं मक़ासिद ऐं असबाब ऐं हिन जो मक़सद जेको कुछ हुओ हज़रत क़िबला साईं कासमी साहब जिन सुहिणे अंदाज़ सां बयान फरमायो। नासिहाना ऐं मुहक़्क़िक़ाना अल्फाज़ हुआ जेके दिल जे अंदर जायूं कंदा वया। अल्लाह जल्ल जलालहु असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मीलाद शरीफ का नई ॻाल्हि न आहे। असल खां वठी मीलाद मल्हाइबो अचे पियो। उलमाए किराम खां बारहा अवां उन हवाले सां उनजे जवाज़ उनजो फ़यूज़ व बरक़ात ते जा दलील तव्हां बार बार ॿुधा भी आहे। उनखे वरजाइण जी ज़रूरत न आहे। रबीउल अव्वल शरीफ पंहिंजी पुॼाणी ते पहुतो पर हबीब करीम अलैहिस्सलाम जिन जा मीलाद अञा ताईं जारी साई अञा काफ़ी सारा जलसा हिन महीने में भी हिन फ़कीर के मीलाद शरीफ जा करना। मीलाद शरीफ के ज़माने सां के मकान सां के साल सां या के महीने सां के ॾींहं सां ख़ास न आहे। छो जो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी नुबुवत ऐं रिसालत आम आहे। उन्हनि जी नुबुवत और रिसालत ज़मान ऐं मकान सां ख़ास न आहे त उन्हनि जो मीलाद भी के ज़मान ऐं मकान सां ख़ास न आहे। दुनिया में भी उन्हनि जी रिसालत आहे। आसमाननि में भी उन्हनि जी रिसालत आहे। ज़मीन का अंदर जेका मखलूक आहे उन्हनि में भी उन्हनि जी रिसालत ई राइज आहे। जन्नत में भी उन्हनि जी रिसालत आहे। जितरा भी मखलूक जा अक़साम आहे हर मखलूक जे अंदर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी रिसालत पाक आहे त सदन मीलाद मुबारक भी हर जाइ ते मल्हायो वयो आहे। वो ज़मीन हुजे या आसमान हुजे, आलम अजसाद हुजे या आलम अरवाह हुजे, आलम बरज़ख हुजे या आलम उखरा हुजे, जाते जाते मुस्तफा जी रिसालत आहे उते मुस्तफा जो मीलाद जारी सारी मदो है। सुभान अल्लाह। मीलाद की हकीकत छा है? हुजूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने तशरीफ आवरियत खुशी जो इजहार करण ऐं हुजूर अलैहिस्सलाम जे मिलण ते अल्लाह तबारक व तआला जो शुक्र करण पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी सना साराह बयान करण
इन्हें के असां मीलाद चवंदा आहियूं। लफ्ज़ी माना तो मीलादी आहे ॼमण जी जाइ या ॼमण जो वक़्त, पर हिते इस्तिलाह अहले सुन्नत व जमाअत जे हुजूर पर नूर अलैहिस्सलाम जे तशरीफ आवरियत ते खुशी जो इज़हार कर उन नेमत के गाए ऐं इन नेमत ते अल्लाह जल जलालहु जो शुक्र अदा कर। ये टई चीज़ूं मतलूब भी आहे, मरहूब भी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो आहे, कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू। मुझा सोना तव्हां इरशाद फरमायो त अल्लाह सुब्हानहु व तआला जी रहमत ऐं उनजे फज़ल ते खूब खुशियूं कनि। अल्लाह जल जलालहु जी जेका नेमत मिली उन्हीं ते खुशी कर, रहमत मिली, फज़ल मिलियो उन्हीं ते खुशी कर। औलाद जमे तो खुशी था कयूं, शादी था कयूं, खुशी था कयूं, इम्तिहान में कामयाब थी था वञूं, खुशी था कयूं। ये सभी नेमतूं आहिनि, रहमतूं आहिनि, अल्लाह जा फज़ल आहिनि। पर सभिनी खां आला फज़ल, सभिनी खां आला रहमत, सभिनी खां आला नेमत जेका अल्लाह ताला असांजे मथां कई आहे सा मदीने वाले घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत में फरमाई आहे। त उन हवाले सां असांखे इन नेमत ऐं फज़ल जे मिलण ते असांखे खुशीअ जो इज़हार करण जो हुकुम थियल आहे। ऐं उन नेमत खे ॻाइण अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाए, व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। पंहिंजे पालनहार की नेमत खे ॻाह, उन्हीं खे बयान कर। अल्लाह तबारक व तआला असांखे कई नेमतूं ॾिनियूं, बेशुमार नेमतूं अता फरमायूं, पर उन सभिनी नेमतनि जे अंदरि जेका आला नेमत आहे सा हुजूर पर नूर अलैहिस्सलाम जी सूरत में असांजे मथां थियल आहे। असांजे मथां हक़ आहे त उन ज़ात जो शान गाऊं, बयान कयूं। टे नंबर ते शुक्र अदा कर। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो, वशकुरूनी वला तकफुरून। मुझो शुक्र अदा कयो, ना शुक्राबाना न थियो। अल्लाह से जेका नेमत ॾिनी उते शुक्र अदा कर। पोइ जेको असां मीलाद मल्हाईंदा आहियूं, रेलियूं कढी करे, महफ़िलूं सजाए, झंडा लॻाए, घर सिंगारे, जायूं जॻहूं सिंगारे, पंहिंजा सीना सिंगारे, पंहिंजो पाण खे सिंगारे, खुशीअ जो भी इज़हार कंदा आहियूं ऐं हुजूर अलैहिस्सलाम जी नेमत भी ॻाईंदा आहियूं ऐं उन नेमत ते अल्लाह तबारक व तआला जो शुक्र भी अदा कंदा रहंदा आहियूं। सरकार की आमद, अहमद रसूल महबूब की आमद, मदनी की आमद, मक्की की आमद, सोने की आमद, लजपाल की आमद, दरबार आलिया मीर शरीफ। ये चीज़ों मतलूब आहे, अल्लाह के तरफ असां खां तलब कयूं वयूं आहिनि। शुक्र भी अदा कयो, खुशी जो भी इज़हार कयो, उन नेमत के भी गाओ। वो अल्लाह ताला असां खां ये चीज़ों तलब कयूं आहिनि ऐं सभई गॾु चीज़ों हुजूर पर नूर अलैहिस्सलाम जी ज़ात जी सूरत में अल्लाह ताला असांजे मथां कयूं आहिनि। तॾहिं असां मीलाद मल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजे रब करीम जो शुक्र अदा कंदा आहियूं ऐं उनजी सना साराह बयान कंदा आहियूं। हुजूर पर नूर अलैहिस्सलाम जे तशरीफ आवरीअ ते असां खुशीअ जो इज़हार कंदा आहियूं, असां ख़ुशि थींदा आहियूं त सोना महबूब आया, असां राज़ी आहियूं, असां सभई ख़ुशि आहियूं। असां सभई ख़ुशि आहियूं। असां हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो आवाज़ अचे। सुभान अल्लाह। खुश थींदा रहंदो त मदीने वारा साईं जी सदके भी अल्लाह ताला असांखे खुश फरमाईंदो रहंदो।
सलाम फरमायो मन फरह बिना फरहना बे जेको असां सां खुश थींदो त असां भी उन्हीं सां खुश हूंदा ईद ॼाण असां जेतिरा बि अॼु मीलाद जी महफ़िल में खुशी में शरीक थी आहियूं असां हिते हुजूर सलाम सां खुशी जो इज़हार करे रहिया आहियूं त मदीने जा घोड़ हयातुन नबी हाज़िर नाज़िर नबी असां सां राज़ी ऐं खुश थी रहिया आहिनि जॾहिं महबूब अलैहिस्सलाम खुश थी रहिया आहिनि त हाणे उन नेमत में इज़ाफ़े करण जे लाइ ऐं पंहिंजो ताल्लुक़ मदीने वारे साईं सां मज़बूत बनाइण जे लाइ बुलंद आवाज़ सां सभई साथी ही सुहिणो दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह जैसी ज़बान खामोश न रहे बुलंद आवाज़ से पढ़ा लो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बेशक अल्लाह तबारक व तआला मोमिनन जे मथां एहसान फरमायो आहे गुरु महीना उलमा इकराम खां अवां ही आयत ॿुधी ऐं मीलाद शरीफ़ जे मुतालिक़ तव्हां सुहिणा तराना ऐं प्यार ऐं मोहब्बत जूं ॿोलियूं ॿुधियूं आहिनि उन हवाले सां हिन फ़क़ीर बि उहा साॻी आयत करीमा जी तिलावत कई आहे सभ कंहिंजो अंदाज़ पंहिंजो आहे फ़क़ीरानो हिकिड़ो अंदाज़ आहे जंहिं अंदाज़ सां मां बयानु करणु चाहियां थो आशिक़ानो अंदाज़ आहे सूफ़ियानो अंदाज़ आहे इन फ़क़ीर जो ताल्लुक़ उलमा सां बि आहे त हक़ानी सूफ़िया इकराम सां बि आहे वो जाहिल ऐं बदमज़हब सूफ़ी न जेके शरीयत जा मुखालिफ़ या रसूलुल्लाह जे कानून जा मुखालिफ़ हूंदा आहिनि उन्हनि जा न बल्कि जेके कानून मुस्तफ़ा ते अमल कंदे ऐं पंहिंजो पाण खे सूफ़िया में शामिल फरमायो आहे असांखे मालूम हुअणु खपे त अल्लामा अब्दुल वहाब शारानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जेको तबक़ात कुबरा लिखियो आहे यानी सूफ़िया जा तबक़ात त सूफ़ी कहिड़ा इस्लाम जे अंदरि थी गुज़रिया उन्हनि जा क़ौल छा हुआ उन्हनि जा किरदार छा हुआ इन इस्लाम के अंदर सबका पेरो सूफी केर आहे उन्हीं खां बाद जो केर सूफी आहे पंहिंजे टाइम ताईं जेतिरा बि मशहूर और मारूफ सूफिया इकराम थी गुज़रिया हुनजे इल्म में जेतिरे क़दुरु हुआ उन सभिनी जा हालात ज़िंदगी हुन बयान फरमाया है तबक़ात कुबरा अल्लामा शारानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जो सूफिया इकराम जा तबक़ात उनके अंदर सबका पेरो सूफी जो नालो लिखे थो अल्हम्दुलिल्लाह उनके नाले वठण सां असांजो दिलियूं बि बहार थी वेंदियूं आहिनि दिमाग़ बि मुअत्तर थी वेंदा आहिनि उमेदनि जूं झोलियूं बि खुशहालियूं थी वेंदियूं आहिनि ऐं ख़ुशूसियत सां सिलसिला आलिया नक्शबंदिया वारा उनके नाले ॿुधण सां बहार थी वेंदा आहिनि उनजो इस्म गिरामी जेको हिन इस्लाम जे अंदरि पहिरियों सूफ़ी आहे सैयदना व मुर्शिदना खलीफा बिला फस्ल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु की ज़ात का बरकत अव्वल सूफी है इस्लाम के अंदर और इस्लाम के अंदर सूफियानी बोली कहती बोली है सुभान अल्लाह जब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम तबूक वाले मौके थे इरशाद फरमायो पंध परे सफर ॾुखियो इस्लामी लश्कर के मदद की जरूरत सहाबा इकराम एक बे खां वधी चढ़ी करे पंहिंजो ख़िदमत पेश फरमायो उन्हनि जे अंदरि सैयदना व मुर्शिदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जो सब कुछ आणे करे हबीब करीम अलैहिस्सलाम के कदमन में कुर्बान फरमायो उन वक्त में पाक करीम अलैहिस्सलाम ने फरमाया मा अब कैत li अहलिका या अबा बकर ए अबू बकर पंहिंजे घर वारनि जे लाइ छा छॾे आयो आहे सुभान अल्लाह
उलमा इकराम जो मफ़हूम ऐं तर्जुमो आहे, सूफिया इकराम अञा कुछ ॿियो था फरमाए। मा अबक़ैत लिअहलिक इस्तफ़हाम इनकारी उलमा इकराम ने ॻाल्हि खे वधीक सम्झनि। इस्तफ़हाम हिकिड़ो सुवाल जे लाइ हूंदो आहे, हिकिड़ो सुवाल आहे पंहिंजी मालूमात जे लाइ त घर छा छॾे आयो आहे, मूंखे मालूम थिए तूं घर छा छॾे आयो आहे। सूफिया इकराम फरमाए था त इस्तफ़हाम इनकारी आहे, कुछ भी को छॾे आयो। मां अब कई छा घर छॾे आयो, सब कुछ खणी हिते आयो आहे। अबू बकर को तो सब कुछ हिते खणी आयो आहे। मां अब कई छा घर छॾे आयो, कुछ भी कोन छॾे आयो। छो जो ही अक़ीदो आहे नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जीअं ज़ाहिर जी ख़बर आहे बातिन जी भी ख़बर आहे, जीअं दीवार के आर जो मालूम आहे ते दीवार के पार जो भी पतो मुस्तफा करीम की ज़ात है। ही तो शान सय्यदना ईसा अला नबीना व अलैहि सलाम जो जिन इरशाद फरमायो हो तो मुखे अल्लाह तबारक व तआला कुव्वत भी अता फरमाई आहे, इल्म भी अता फरमायो आहे। मुंहिंजी ताकत और कुव्वत तव्हां ॾिसी वरिती आहे त पखी कीअं थो ठाहियां, धूप ॾेई कीअं थो उनखे जहिड़ो करे उॾारियां, साह विझी थो उॾारियां, अंधे खे अखियूं कीअं थो ॼामां, कोढ़ वारे खे कीअं थो चङो भलो कयां, मुर्दे खे कीअं थो मां ज़िंदह कयां। इहा त मुंहिंजी ताकत आहे ऐं मुंहिंजो इल्म केतिरो आहे। हज़रत ईसा अला नबीना व अलैहि सलाम फरमाए पियो अल्लाह जो कुरान उन्हीं के बयान करे रही फउनब्बिउकुम बिमा तअकुलून वमा तदखिरून फी बुयूतिकुम। आओ ता अचो मूं वटि जेको इल्म आहे मुंहिंजो इल्म जो अंदाज़ो लॻायो। तव्हां जेको खाई पंहिंजे पेटनि में था अचो, मुंहिंजे साम्हूं जॾहिं अचंदो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हांजे पेटनि में छा आहे, तव्हां छा खाई आया आहियो। तव्हांजे अंदरनि जूं ख़बरूं तव्हांखे ॾींदुसि, तव्हांजे पेटनि ऐं सीननि जूं ख़बरूं तव्हांखे ॾींदुसि। वमा तदखिरून फी बुयूतिकुम, पंहिंजे घरनि जे अंदरि छा ज़ख़ीरो करे आया आहियो, छा लिकाए आया आहियो, कहिड़ी बि जाइ ते लिकल चीज़ हुजे, केतिरनि ई दीवारनि जे अंदरि हुजे, केतिरनि ई टिचोड़ियुनि जे अंदरि हुजे, केतिरनि ई दालनि ऐं कुल्फनि जे अंदरि हुजे, कंहिंखे तव्हां न बि ॿुधायो पर जॾहिं मुंहिंजे आॾो ईंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां फरमाए मां तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां पंहिंजे घरनि जे अंदरि कहिड़ियूं चीज़ूं लिकाए आया आहियो, तव्हां पेटनि जे अंदरि छा खाई आया आहियो। ही त ईसा अलैहिस्सलाम जो इल्म आहे जो जॾहिं माण्हू जे साम्हूं अचे त हुनजे पेट जी भी ईसा अलैहिस्सलाम खे ख़बर पवे थो, हुनजे घर जे अंदरि जी भी ख़बर ईसा अलैहिस्सलाम खे पवे थी। ऐं ही जेकी मुसल्लम हक़ीक़त आहे के बि फिरके वारीअ जी ॻाल्हि हिन जे अंदरि न आहे। टोटल इस्लामी दुनिया सॼी जो अक़ीदो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे अल्लाह तबारक व तआला जेको इल्म अता फरमायो आहे सो पूरी मख़लूक़ खां वधीक इल्म अता फरमायो आहे। कायनात को मखलूक जे अंदरि ईसा अलैहिस्सलाम भी आहे। तो मञणो पवंदो त दीवार जो आर हुजे या पार हुजे, मुस्तफा करीम खां लिकल का भी चीज़ कान्हे। तॾहिं का फरमाए त मां बि कई छा छॾे आया। अबू बकर को सब कुछ खणी आयो आहे, घर वारनि जे लाइ छा छॾे आया। सय्यदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जन अर्ज़ गुज़ार थिया त अब कईतु लहू साईं मां उन्हनि जे लाइ छॾे आयो क़िबला मां छॾे आयो। अबू बकर छा छॾे आया। हुज़ूर अलैहिस्सलाम खे सॼी ख़बर आहे पर आशिक जे इश्क जो इज़हार करणो आहे, हिकु अव्वल मोमिन जे अक़ीदे जो ज़ुहूर थियणो आहे ऐं हुनजी सूफियाणी ॿोली उन वक़्त में ज़ाहिर थियणी आहे। त अबू बकर सूफियाणी ॿोली कीअं थो ॿोले। अबू बकर जेको अव्वल मोमिन आहे, अव्वल ख़लीफ़ा बिला फ़स्ल आहे, उन जो अक़ीदो हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बरक़ात में छा आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जो अर्ज़ गुज़ार थिया अब कईतु लहू अल्लाह व रसूलह, मुझा सोना मां उन्हनि जे लाइ अल्लाह ऐं उन जो रसूल छॾे
खिदमत कर नारे रिसालत, नारे तहकीक। अलैहिस्सलाम ने इरशाद किए न फरमायो अबू बकर तो ही छा करे छो मां तो तुझे आडो मौजूद आया तू तो जे घर में भी आया एकड़ो रोटी तो नौ इजात कयो आहे इन तू शिरक करे रहियो आहे अल्लाह सब ते कदे छयो थई मां तो तुझे आडो आया मुझे हिकड़ो जिस्म है खड़ा कोन के वरना अबू बकर सिद्दीक जो कीदो आ त मुस्तफा करीम जिस्मानी तौर ते हिकड़ी जाय दे हुजल पर उहा कड़ी चीज आ जाते मुस्तफा जो रूह या मुस्तफा जो नूर न होतो हुजे इहो ही असां आले सुन्नत व जमाअत जो अकीदो आ त मिठा महबूब अलैहिस्सलाम हर जाय ते मौजूद जलवा नुमा आहे रूहानी तरीके से जिस्मानी तरीके से मदीनतुल मुनव्वरह में आहे रूहानी तरीके से ये रूहानी तरीके से यानी रूह की कुव्वत या ताकत अल्लाह ताला सूरह पीर दस्तगीर के भी अता फरमाई है मशहूर गाला हिकड़े दावत में से रोज़ वोट खोलियो बेटो सी वोट खोलियो ट्रेन सी चादी हम माण्हू दावत ॾिनी वीरवाद में 60 माण्हू दावत ॾिनी मोट रोज़ो खोलियो घर वाला पहले संत साईं दा असा रोज़ो पितो खोली ॿाहिरां मां फुकरा तलबार संत साईं असा पे रोज़ो खोली जिन दावत वञो ने हर हिक ॾिठो त साईं मुंहिंजे घर पहुची करे असा सां गॾु रोज़ो पितो खोली सुभान अल्लाह हिकड़ी जाय ते वेही करे हर जाय ते पंहिंजो तसर्रुफ करे रहिया ये रूहानी कुव्वत रूहानी दुनिया में के आया हुजे त निगाह की समझ रूह हिकड़ी एड़ी चीज आहे जेका ज़मान ऐं मकान खां अलग आहे हू हदन खां अलग आहे हू कैद ऐं क़यूद खां अलग आहे जॾहिं असांजा जिस्म ई कोन हुआ असांजा कन ई कोन ठहिया असांजी अखियूं कोन ठहियूं असांजी ज़ुबान ई कोन ठही असांजो दिमाग़ ई कोन ठहियो सिर्फ़ असांजा रूह हुआ अल्लाह ताला असांजे रूहनि सां ॻाल्हायो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां क़ालू बला चयूं त हाओ रब सही तूं असांजो रब आहीं कन कोन हुआ रूह किथां ॿुधो अख कान ही रूह किथां ॾिठो ज़ुबान कान ही रूह किथां ॻाल्हायो दिमाग़ कोन हुओ रूह किथां समझो पर रूह इन चीज़न जो मोहताज न हूंदो आहे इन जिस्म जे हिन ढांचे में अची करे हिन पिंजरे जे अंदर अची करे तो अल्लाह तबारक व तआला रूह खे ॾिसण वारी ताक़त हिन अख मंझां ॾिनी आहे ॿुधण वारी ताक़त कन मंझां ॾिनी आहे ॻाल्हाइण वारी ताक़त ज़ुबान मंझां ॾिनी इहे हर उज़वे खां अलॻि अलॻि रूह जूं ताक़तूं थियनि थियूं पर जो साॻियो ई रूह इन ढांचे मंझां निकिरी वञे ही पार्टी ते पई हूंदी पर न ॿुधंदो न ॾिसंदो न ॻाल्हाईंदो न चुरंदो न पुरंदो वीचारो इन पार्टी में कहिड़ो कमु असल ताक़त रूह जी आहे जॾहिं अहले दिल रूहानियत वारा फुकरा पंहिंजे पीर जे साम्हूं वेहनि ऐं उन्हनि जे हुकुम जे मथां अमल कंदे ऐं रूहानी दुनिया जे अंदर वेंदा आहिनि उन्हनि जे मथां रूहानियत ग़ालिब थींदी वेंदी आहे हता के उनजी बशरियत जे मथां रूहानियत ग़ालिब थी वेंदी आहे त पोइ ईअं हिकिड़े जिस्म मंझां हज़ार जिस्म मिसाली बि हू ज़ाहिर करे सघंदा आहिनि सैयदना इमाम हसन बसरी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिनजे पोयां जालिम बादशाह की फौज लगल हुई तो हसन बसरी के गिरफ्तार कयो वने जॾहिं उनकी फौज जांच कंदी गोली दी ख्वाजा हसन बसरी जेके सैयदना व मुर्शिदना मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशादा खलीफा तकरीबन सलासल सभई उन्हनि खां जारी थी आहे सैयदना हसन बसरी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे पोयां फौज जे नंबर पहुती उन वक्त में पाण अकेला वञी रहिया हुआ ऐं जॾहिं माण्हू ते गिरफ्तारी जे लाइ वेठा थिया त हज़रत ख्वाजा हसन बसरी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे उन्हनि खे ॾेखारियो हुआ त पाण हिकिड़ा पर हिकिड़े मंझां 100 हसन बसरी ठही विया सब पे ॻाल्हाइनि
तव्हां के हसन बसरी जे गिरफ्तार जो हुकुम थिया केड़ो हसन बसरी आहे जेके तव्हां गिरफ्तार करे वींदो पंहिंजे बादशाह वटि ही तो मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जो गुलामन में ही ताकत और कुव्वत मौजूद है। ये शान है खिदमतगारों की सरदार का आलम क्या है। सरदार का आलम क्या है। हज़रत सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक जी बोली आहे तो सोना मां छडे आयो आया अल्लाह ऐं उन जो रसूल मां छडे आयो। अल्लाह के रसूल जो नालो छडे आयो नाले की गाल ही काने का बल्कि अल्लाह ऐं उन जो रसूल छडे आयो आया। जीअं मुंहिंजे साम्हूं मुंहिंजो रसूल मौजूद आहे तीअं मुंहिंजे घर में भी मौजूद आहे मुंहिंजे अंदर में भी मौजूद आहे मुंहिंजे नमाज़न में भी मौजूद आहे मुंहिंजे मस्जिद और मदरसे के अंदर भी मौजूद आहे। इहो ई सबब आहे जिथे भी नमाज पढ़ो त अस्सलाम अलैका अय्युहल हबीब चवंदा आहियूं ओ सोना नबी तुंहिंजे मथां मुंहिंजो सलाम हुजे। बहरहाल सूफिया इकराम की पंज बोलियूं आहिनि ऐं प्यारियूं बोलियूं आहिनि। असल दीन जो मगज़ उन्हनि बयान फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे अहिड़े सूफियनि सां पकी सची निस्बत और मोहब्बत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। तो दोस्तों सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जुबान खामोश में रहे बुलंद आवाज़ से फरमालो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाह बेशक अल्लाह तबारक व तआला एहसान फरमायो कंहिंजे मथां एहसान फरमायो अलल मुमिनीन मोमिनन जे मथां एहसान फरमायो आहे। यारो जंहिंजे मथां एहसान हूंदो आहे वो इंसान अगले जा लाहींदो आहे जे लाहे नथो सघे त ॻाईंदो ज़रूर आहे। ओ सुस्ती तोखे मुबारक आहे जो तो अॼु पंहिंजे रब करीम जल जलालो जो एहसान ॻाए बि रहियो आहे त मल्हाए बि रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो मां मोमिनन जे मथां एहसान कयो आहे इज़ बअसनीहिम रसूला। थोड़ो आवाज वधाए सुभान अल्लाह। हथ मथे खड़ी करे लाउड स्पीकर मारो मुझे करन के थोड़ो प्ले दीदो हले तो के ताकत और कुव्वत मिलंदी रहे। अर्ज पे कयो मां अल्लाह सुब्हानहु व तआला जो फरमाए तो मोमिनन जे मथा एहसान कयो आ। केड़ो एहसान कयो जडह तक उन्हनि जे अंदर मु वडे शान वारो रसूल मोकिलियो आहे। अल्लाह सिंधो फरमाए तो हिकिड़ो त एहसान जो रसूल ॾिनो मां धणी की उम्मत नालो तव्हां के धणी साई मु ॾिनो आहे। ऐं ॿिए नंबर ते जेको मु धणी ॾिनो आहे जेको रसूल ॾिनो आहे आम रसूल न बल्कि जो तमामु वॾो शान आहे। वॾे शान वारो रसूल मु तव्हांखे ता फरमायो आहे। एॾो वॾो जो शान आहे जो सभिनी जा शान हेठ हिन सोने रसूल जो शान मथे आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला पाण इरशाद फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक। और सोना असां तव्हांजो शान तव्हांजो ज़िक्र बुलंद करे छॾियो आहे। बेशक सभई नबी भला आहिनि सभई रसूल भला आहिनि ला नुफ़र्रिक़ु बैन अहद मिन रुसुलिहि। असां कंहिं बि रसूल जे अंदर को बि फ़र्क़ करण वारा न आहियूं। उन्हनि जी रिसालत नबूवत जे हवाले सां उहे सभई बराबर आहिनि पर दर्जे ऐं शान जे हवाले सां अल्लाह तबारक व तआला पाण इरशाद फरमायो आहे तिलका रुसुलु फ़ज़्ज़लना बअदहुम अला बअद। ये रसूल आहिनि जो असां पाण इन्हनि खे हिकिड़े खां ॿिए
जे मथा शान वारो करे छॾियो आहे मिनहुम मन कल्लम अल्लाह इन्हनि मथां हिकिड़ो आहे जंहिंसां अल्लाह तबारक व तआला डायरेक्ट ॻाल्हायो आहे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंसां अल्लाह तबारक व तआला डायरेक्ट ॻाल्हायो आहे ऐं इन्हनि सवा लखनि जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो बि आहे जंहिंजा सभई दर्जा रब बुलंद करे छॾिया सभई दर्जा अल्लाह ताला जा बुलंद करे छॾिया उन्हनि जो शान मथे आहे उन्हनि जो मान मथे आहे उन्हनि जो ज़िक्र मथे आहे छो जो उनजो शान मथे त हमारो रब करीम जल जलालो आहे या अल्लाह अजनबी नबी सगोरा या सभई बरकत नवारा सभई रहमत नवारा सभई फैज़ निशान मान वारा अव्वल पैगंबर पेरो पेरो नबी सगोरो सैयदना आदम अला नबीना अलैहि सलाम और रब करीम तो फरमायो तो मां उनके पंहिंजे हथन सां पैदा फरमायो आ पंहिंजे कुदरत वारन हथन सां आदम अलैहिस्सलाम के मोठायो आ अल्लाह तबारक व तआला फरमाइंदो आ बेशक आदम जो शान वॾो आ मां उन्हीं के पंहिंजे हथन सां ठाहियो आ पर ठहियल वो मिट्टी मंझाए जेको तव्हां के मो रसूल ॾिनो आ उन्हीं के तव्हां पंहिंजे नूर मंझां पैदा फरमायो आहे आदम अलैहिस्सलाम जो शान वाकई वॾो आहे वाकई उन जो शान बुलंद आहे जो उन्हीं के अल्लाह तबारक व तआला मलाइकन खां सजदा कराया है फकऊ लहू साजिदीन ओ मलाइको जॾहिं आदम के ठाहे मां तैयार कया त सभई तव्हां आदम अलैहिस्सलाम के सजदो कजो सभई मलाइकन आदम के सजदो कयो आहे मौला ही त आदम जो शान निरालो थी वियो अल्लाह तबारक व तआला फरमाइंदो आहे वाकई आदम अलैहिस्सलाम के रबो सजदो कयो वियो ऐं सजदो भी जिंदगी में हिकिड़ो भेरो कयो वियो आहे पर जेको रसूल तव्हां खे ॾिनो आहे उन्हीं जो शान ॾिसो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी जेको सुनी हथ मथे करी हथ नबी ज़रूर चवे अल्लाह तबारक व तआला फरमाइंदो आहे त अल्लाह बेशक अल्लाह तबारक व तआला ऐं उन्हीं जा मलाइक पंहिंजे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद मोकिलींदा रहंदा आहिनि को हिकु दफ़ो न ॾह दफ़ा न बल्कि हमेशा दुरूद सलाम मोकिलींदा रहंदा आहिनि अल्लाह भी मुस्तफा ते सलात मोकिले मलाइक भी हबीबन करीमन ते सलात मोकिले मोमिनन खे हुकुम थियो आहे त तव्हां भी सलात मोकिलियो और आदम अलैहिस्सलाम जो बेशक शान वॾो पर महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान सभिनी खां बुलंद आहे ही आदम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ॿुधायम इहे नबियन सगोरन खे भी ॾिसो अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम के अबुल बशर बनायो आहे ही भी आदम अलैहिस्सलाम जो शान आहे त सभिनी इंसानन जो अबो आहे सभिनी इंसानन जे असल आहे ही आदम अलैहिस्सलाम जो शान आहे पर हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइदा हिकिड़ो आदम या इंसान न बल्कि कुल्लु खलाइकन मिन नूरी पूरी मखलूक रब मुझे नूर मझा पैदा फरमाई आहे आदम हुजे आई मीकाईल इसराफील हुजे जेको भी कुछ कायनात जे अंदर आहे सभई नूर मुस्तफा जो सदको ही सदको आहे रब फरमाते वॾे वॾे शान वारो महबूब तबा के मुंह अता फरमायो आहे एॾे शान वारो रसूल हिकु त रसूल ॾेई करे थोरो कयो माव ॿिए नंबर ते वॾे शान वारो रसूल ॾेई करे तव्हांजे मथां मों इंसान करे छॾियो अल्लाह सरकार दी आमद अतवत महबूब दी आमद मदनी दी आमद मक्की दी आमद लजपाल दी आमद सोने दी आमद दरबार आलिया मियां शरीफ जमात अहले सुन्नत तीन नंबर ते अल्लाह ताला सख्त एहसान गणाया है रसूल इन आयत मुबारक दिया
टीह नंबर ते जेको मूं तव्हांजे मथां एहसान कयो आहे सो कहिड़ो मूं एहसान कयो आहे रब करीम जल जलालहू इरशाद फरमाए पियो रसूलन मिन अनफुसिहिम वॾे शान वारो रसूल पर तव्हांजे वजूदन मंझां मूं मोकिलियो आहे अवांजे नफ्सन मंझां मूं मोकिलियो आहे आम मफ़हूम बयान कया त अवांजी सूरत ॾेई करे मूं पंहिंजे यार खे दुनिया में मोकिलियो आहे रब तो फरमाए ही पे त मुंहिंजो तव्हांजे मथां थोरो आहे न त मुंहिंजो यार नूर आहे नूर जी का हिकिड़ी सूरत आहे छा जिन तजल्ले में ॾिस नूर जो पंहिंजो तजल्लो आहे नूर जी पंहिंजी पंहिंजी सूरत आहे माण्हू नूर खे ॾिसे थो छोकिरा नूर खे ॾिसंदा आहिनि नूर जो मुलाहिज़ो कंदा आहिनि कॾहिं सोनहरी रंग में थो नज़र अचे त कॾहिं ॻाढ़े रंग में थो नज़र अचे कॾहिं साए रंग में नज़र थो अचे कॾहिं कारे रंग में नज़र थो अचे कॾहिं सफ़ेद रंग में नज़र थो अचे कॾहिं नासी रंग में थो अचे हर वक़्तु हुनजा नवां नवां जलवा आहिनि कुल यौमिन हुवा फी शान हर वक़्तु हुनजो नओं निरालो शान ज़ाहिर थी रहियो आहे हुनजो नओं तजल्लो आहे के बि सूरत का बि सूरत ॾेई करे पंहिंजे नूर खे रब मोकिले त मोकिले सघे हा पर रब तो फरमाए त मोकिलो मूं थोरो कयो तव्हांजे मथां जो पंहिंजे यार खे तव्हां वारी सूरत ॾेई करे दुनिया जे अंदरि मोकिलियो आहे इंसानी सूरत ॾेई करे बशरी सूरत ॾेई करे न त हक़ीक़त हबीब करीम जी नूर अबायो कहिड़ो आहे असां बशर बि मञीदा नूर भी मनीदा पर बशर आम बशर नाए बशर बेमिसाल आहे नूर भी आम नूर ना है नूर भी बेमिसाल आहे बेमिसाल नूर अब जिब्रील नूर आहे मलाइका पर जिन जाए ते जिब्रील जा पर पिया सड़न तो जो मुंहिंजो नबी जुती समेत उन का वठी थो नूर भी बेमिसाल आहे बशर भी बेमिसाल बशर के जड़ा नहीं हर चीज जो पाछो थींदो आहे पर मुस्तफा करीम जो अल्लाह पाछो ही पैदा हुआ फरमायो आहे छो जो पाछो ने असल चीज जी जो मिसल होंदो आहे उठ भी है त पाछो उठ वांगुर ठहे मोटरसाइकिल भी है त पाछो मोटरसाइकिल वांगुर भी है माण्हू भी है त पाछो माण्हू वांगुर ठही भी है अल्लाह ताला मुस्तफा जो मिसल ही पैदा कोन फरमा त पाछो तो पैदा थिए बशर भी बेमिसाल आहे वो नूर भी बेमिसाल आहे सनद बशरियत मुबारका जे मथा सूफिया इकराम इरशाद फरमाइन पिया हिकड़ो पर्दो न हिकड़ो सनद नूरानियत जे मथा हिकड़ो पर्दो बशरियत जो न बल्कि 70,000 पर्दा बशरियत जा रब करीम जाने को मिला सनद नूर 70,000 पर्दन जे अंदर महफूज हुआ 70,000 पर्दा मथा नूर जा चढ़ल हुआ तंहिंजे बावजूद भी एडा वडा पर्दा मथा चढ़ल हुआ 70,000 पर्दा इन्हीं के बावजूद भी नूर जो कमाल इहो हो जो शहंशाह विलायत मौला कायनात मौला अली मशकुर शाह करम अल्लाह वजह करीम दिल इरशाद फरमाइंदा है इज़ा तकल्लम यखरुज मिन बैन सलायाहि नूर यतलअल जदर जदा महबूब करीम अलैहिस्सलाम व सलाम ने गुफ्तगू फरमाइंदा हुआ सदन अगर अगर दर मुबारक दे बिथन फाकन मंझा नूर जो लाटो निकलयो हुयो जो दीवार पे रोशन थी गयो हुयो सरकार की आमद महबूब की आमद मदनी की आमद सोने की आमद दीवारों भी रोशन थी वेंदियूं हुयूं इहो सुनत बशरियत जो कमाल आहे सुनत एडी बशरियत मथा मौजूद आहे तॾहिं बि महबूब अलैहिस्सलाम व सलाम जो नूर उन बशरियत मथा जलवा ॾेई रहियो आहे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन इरशाद फरमाईंदा आहिनि जॾहिं महबूब अलैहिस्सलाम व सलाम जी महफिल पाक में मौजूद हूंदा हुआसीं पोयां को माण्हू ईंदो हुओ असां कंठ वराए उन खे न ॾिसंदा हुआसीं बल्कि रुख़ वक़्तुहा जे किटल मुबारक के अंदर इंदर माण्हू जी तस्वीर ॾिसी सुञाणे वठंदासीं
आए को मिसाल रो सुभान बशर भी बेमिसाल सदर नूर भी बेमिसाल सदर हुस्न और जमाल भी बेमिसाल सुभान अल्लाह एड़ो अल्लाह ताला के हुस्न ही सोना ता फरमायो सदर हुस्न भी बेमिसाल आहे सदर सूरत भी बेमिसाल आहे सीरत भी बेमिसाल आहे अल्लाह ताला फरमायो तो तुम्हारे मथा थोरो कयो जो एड़ो महबूब तमा के अता फरमायो इन मानु चो तो मुजो यार चंद्र जेड़ो आ के जो सितारे जेड़ो आ के जो गुलाब जे फूल जेड़ो आ तो बस जब मुनीरा चमकदड़ सच मुजो यार सच साके पंजे यार के तशबीह न दी पर अल्लाह जल जलालू सच सा भी तशबीह दी आहे हाने सोने दाद लतीफ सरकार से जो अकीदो बुधो हजरत भिड़ई सरकार से केड़ो तो अकीदो बयान फरमान ये न पता जोर से सुभान अल्लाह चौदो बुधाई हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाने पाते किरोने कमर थियन वरी एहरा शम्स भी शुमार शम्स के ओहिदो सिज के कमर के ओहिदो चंद्र के लतीफ सरकार से फरमान पादे हिकड़ो सिज चंद्र बल्कि किरोड़े कमर थियन वरी एहरा शम्स भी शुमार पोए पत्थरो दिए पिरिया जो रगोबी पति भार दसारी सब जमार चंद्र चंद्रो की न करे हजरत सोने लाद लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क में उन्हनि जी मोहब्बत में अब थोरो बिले दीदो अजे मुझे मदद दीदो यार उन्हनि जे इश्क में उन्हनि जी मोहब्बत में हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के याद करे रहिया आहिनि लतीफ सरकार हमेशा जिक्र कई आहे बिन आशिकन जी ॻाल्हि करे पंहिंजे हबीब खे हमेशा बयान फरमायो आहे उन्हनि जी साराह कई आहे उन्हनि खे सॼो आहे उन्हनि सां अक़ीदत जो इज़हार फरमायो आहे लतीफ सरकार से फरमाए पिया त सिकी संग कयो यारो लिखी कना लोक सिकी सिकी मोसंग कयो तमा साणो अकीदत रखिया मोहब्बत कई आहे लोक का लिखी करे तमा साणो प्यार कयो आहे पर हकीकत छा आहे जो सिकी संग कयो लिखी कना लोक मता मुखे छडी हिते हुते होत नाले तो बलोच आऊं सुयस सरत न विच में सुना तव्हांजे सदके में अल्लाह तबारक व तआला मुखे इज्जत अता फरमायो आहे हर कोई मुझो शान गाए रहियो आहे मुझा बेद बयान करे रहियो आहे मुझी तारीफ थी रही आहे जो सब कुछ तव्हांजे नाले वठण सां मुखे इज्जतूं मिलियूं आहिनि हज़रत लाल लतीफ सरकार साईं रहमतुल्लाहि ताला अलैहि हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके नूरानियत के बयान फरमाईंदे इरशाद फरमाए से सिज उभरन सुभान अल्लाह हिते हिते उभर केड़े पासे आ हेडा हेडा हेडे सर तवाजी मर्जी अल्लाह ने बहुत परवाने तो हेडे तो हेडे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ भरत सह से सिंधी बोली एक बे जे मथा लतीफ सरकार से फरमाया सह से सिज उभरन एकड़ो सिज निकरे उनजे पोया ॿियो सिज निकरे हेठां टियों सिज निकरे वो मथे चढ़े तो चौथों सिज निकरे मथे चढ़े तो पंजों सिज निकरे ये सॼो आसमान सिजन सां भरजी वञे
संसे सिज उभरन 84 चंद्रन चंद्र वरी 84 छो जो चंद्र घट वध थींदो रहंदो पहिरें तारीख़ में सरड़ो विची तारीख़ में फुल आखिरी तारीख़ में वरी घट थी वेंदो विचू जेके तारीख़ हुजनि उन पूरी रात चंड पंहिंजी रोशनी पहुचाईंदो रहंदो आहे 11 खां वठी 17 तक चंड मुकम्मल तकरीबन थींदो वेंदो ऐं पूरी रात को रोशन हूंदी आहे ॾींहुं बि रोशन हूंदो रात बि रोशन हूंदी आहे हर महीने जो 7 रातियूं घणियूं रातियूं 7 साल में महीना घणा 12 7 12 84 सुभान अल्लाह सोने लतीफ सरकार से फलसफा सुभान अल्लाह त पूरे साल जा जेतिरा सिज रोशन आहिनि वो 84 चंड जे रोशन आहिनि वो 84 सॼे साल जे अंदर सिज 84 रातियूं चंड वे रोशन हूंदा आहिनि लतीफ सरकार से तो फरमाए हिक ॿिए जे मथां सिज चढ़ंदा अचनि ऐं पूरे साल जा चंड वरी कढ कर सभई हिकिड़े पासे हाणे ॿुधायो कि केॾी वॾी रोशनी हूंदी हिकिड़ो सिज तो फिर जहान खे रोशन करे थो छॾे कि पूरो आसमान सिज सां भरिजी वञे ऐं चंड सां भरिजी वञे त केॾी दुनिया जे अंदर रोशनी हूंदी पर लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जो अकीदो फलसफो आयो जब खुद छातो इरशाद फरमाए हजरत भेट घणी बादशाह ने रहमत फरमाए बाद से सिज उभर यारो 84 चंद्रन बिल्लाह रियल बिल्लाह माना अल्लाह जो कसम है रिय माना सवाए लतीफ सरकार तो फरमाए तो के अल्लाह जो कसम मुस्तफा जे न हुजे हा अच्छा हुजे हा बिल्लाह रियल मा सफ़ ताही भाया हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर न हुजे हा त का शइ कान हुजे हा न की सिज न की चंड हुजे हा न की हिन जे अंदर रोशनी को शुआई हुजे हा इन जे अंदर जेको शुआ आहे इन जे अंदर जेको नूर आहे इन जे अंदर जेका रोशनी आहे उहा सभु मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नूर मुबारक जे परतवे जी आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके अल्लाह तबारक व तआला हुस्न भी बेमिसाल ॾिनो आहे किरदार भी बेमिसाल ॾिनो आहे अर्ब मुंहिंजा दोस्त तलवारनि जे करे कोन निविया हुआ जंगनि जे करे कोन झुकिया हुआ बल्कि अरबन खे कीअं झुकायो हो अरबन खे महबूब करीम जो हुस्न जमाल ई झुकायो हो उन्हनि जे किरदार ई झुकायो हो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो एॾो अज़ीम हुस्न जमाल हुआ एॾो अज़ीम हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो किरदार हो जॾहिं पाण मदीनतुल मुनव्वरह में आया अल्लाह सभिनी खे मदीनो नसीब करे आमीन तो दोस्तों मदीनतुल मुनव्वरह में आया शुरू वारो टाइम मदीने पाक में बहरानी के इलाके में मदीने जो शहर मदीने जो पर बहरियों इलाको मुख्तलिफ कबीला रहन पिया बनी कल्ब कबीले जो सरदार है दहिया जो नालो है तमाम हसीनो जमील हुओ जॾहिं बाहर सुह सिंगार करे शमला हणी निकिरंदो हुओ त दुकानदारनि खां तोड़ बि विसरी वेंदी हुई गिराकनि खां पंहिंजा सौदा बि विसरी वेंदा हुआ तुंहिंजे हुस्न जमाल के ॾिसण जे लाइ बात खोले पी रहंदा हुआ त केॾो न हसीन और जमील आहे ऐं उन्ही खे बि पंहिंजे हुस्न जमाल जे मथां गुरूर हुओ ऐं तकब्बुर कंदो हुओ गुरूर हुओ त मूं जहिड़ो हसीन ॿियो को हूंदो ई कोन को सरदार बि हुओ कई नौकर चाकर बाना माण्हू खोड़ सारा हुआ हुआ हुन बि ॻाल्हि ॿुधी त मदीनतुल मुनव्वरह में हिकु नबी आयो आहे उन्ही जो बि हुस्न लाजवाब आहे
पर ही गाल बुझी है कि जेको उनके ॾिसे थो न वो उन्हीं जो थी थो वञे तने करे मां को ना कोड वेंदुसि माण्हू भेंट कनि ॾिसनि मुंहिंजो हुस्न ॾिसनि हुनजो बि हुस्न ॾिसनि त हसीन केर आहे हाणे ही वधीक रोज़ानो स्वीकार करे ॿाहिरि पियो निकिरे इत्तफाक अहिड़ो थियो जो हेॾा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मदीने पाक जे सैर करण जे लाइ ॿाहिरि आया ऐं होॾा दरिया कलबी बि पंहिंजे घर खां ॿाहिरि तैयार थी अतर अंबर हणी फणी कंगा करे शमला पट्टा करे ओहो बि निकितो सुभान अल्लाह नबी करीम अलैहिस्सलाम महबूब करीम अलैहिस्सलाम सैर कंदा हलंदा वञनि पिया मदीने जे घटनि खे पंहिंजी खुशबू ॾींदा वञनि पिया छो जो पाण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लॻंदा हथ टिनि ॾींहंनि ताईं जेको खुशबू हलंदी रहंदी हुई अॼु बि मदीने पाक जे घटनि में मुस्तफा जी खुशबू मौजूद आहे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वञनि पिया ऐं हेॾा दया कल्बी साम्हूं अची वियो एड़ो इत्तफाक थियो जो घटी बजे सोड़ी थी बिन माण्हू जे किरास दी जाए होड़ा दया कल्बी पियो अचे हेड़ा अल्लाह जा यार पिया अचनि नबीअनि जा सरदार पिया अचनि असां गरीब उम्मत जा आधार पिया अचनि संदन हलण बि अजीब हो सोने लतीफ सरकार से संदन हलण बयान फरमायो ब दफा जोर सां सुभान अल्लाह चौथ ॿुधाईंदो हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो है बेटा सही फरमाए पिया त नाज़ मझारा निकरी जॾहिं पिरी करे पियो पंध ये कोई पिण बिस्मिल्लाह चवे ऐं राह चुमे पई रंद भूमि माना ज़मीन रंद सदन पेज़ार मुबारक नाल मुबारक जुती पाक लतीफ़ सरकार से फरमाइनि पिया त मुस्तफा करीम जे ज़मीन ते कदम रखनि पिया त ज़मीन बि चवे पई त बिस्मिल्लाह 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 रस्तो बि सदन जुतनि मुबारक जे तरन खे चुमी ॾींदो हलंदो पियो हो बेटा सही फरमाइनि पिया त नाज़ मझारा निकिरी जॾहिं पिरी करे पियो पंध ही पिण बिस्मिल्लाह चवे ऐं राह चुमे पई रंद उभियो खणियो अदब सी अजहूरो हैरत हंद मुखे साईं जो सोगंध माना कसम आहे लतीफ़ सरकार कसम खणी था बयान फरमाइनि मुखे साईं जो सोगंध मुंहिंजो साजन सभिनी सुहिणो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनी खां सुहिणा आहिनि सभिनी खां हसीनो जमील आहिनि जीअं जो अरबी घोट उम्मत जी घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सॼी घटी खां गुज़र करे रहिया हुआ साम्हूं दया कल्बी अची रहियो हुआ उहो बि साम्हूं उन साॻी घटी खां गुज़र करे रहियो हुआ दया कल्बी खे गुरूर हुआ उनखे तकब्बुर हुआ वो पंहिंजी वॾाई में हुआ मथे कयो शमलालो ॾींदो अची रहियो हुआ जीअं जो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे वतोहा जे मथां नज़र पई आहे पहली नज़र पवण साण दिल में अंदर चले पियो त यार अहिड़ो हसीनो जमील अॼु ताईं मुंहिंजी अख कॾहिं ॾिठो ई कोन्हे को केरु आहे जेको मुंहिंजे साम्हूं अची वियो आहे सपना तो थी होया जेको मदीनतुल मुनव्वरा में आखिरी नबी थी करे आयो आहे दया कल्बी दी दिल लुड़ी वया अखियूं झुकी वयो कंध हेठ थी वयो लिंगन में लर्ज़ी पैदा थी वई दया कल्बी ज़मीन ते वेही
पियो अखियुनि जे मथां हथ ॾेई करे महबूबनि में विझी करे वेही रहियो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकात हुई मुंहिंजे हुस्न जमाल जे मथां नज़र कई आहे दिल जो दिल में पंहिंजे रब करीम सां ॻाल्हाए वरितो बोला एॾी सुहिणी तो सूरत ॾेई ॾिनी आहे जे ईमान नथो आणे त जहन्नम में सड़ंदो बोला एॾी सूरत जहन्नम में सड़न जहिड़ी न आहे इहा सूरत त जन्नत जो सिंगार थियणु खपे बोला मुंहिंजी ख़्वाहिश आहे अल्लाह तबारक व तआला बि इरशाद फरमाए और मुंहिंजा प्यारा पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ही तव्हांजी दिल जी ख़्वाहिश आहे अवांजो इशारो थी वेंदो आहे असां चंड खे बि चीरे तव्हांजे कदमनि में मोकिले छॾींदा आहियूं हथ जो इशारो थी वेंदो आहे त नथल सिज खे बि दुपहरी जे टाइम ते बिहारे छॾींदा आहियूं रुगो तवज्जो कंदा आहियो त मुअल कोह खे बि ज़िंदा करे तव्हांजा ई कलमा पढ़ाए छॾींदा आहियूं सोना असां तव्हांखे राज़ी करण जे लाइ तव्हांजे दिल जो एतिरो ख़्याल रखंदा आहियूं जो तव्हांखे राज़ी करण जे लाइ असां त पंहिंजा क़िबला ई तब्दील करे छॾींदा आहियूं ही कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे ओ सोना हाणे थो तव्हांजे कदमनि में मोकिलियां पर अॼोकी राति छॾियो छो जो हिनखे बि पंहिंजो हुस्न जमाल जो गुरूर आहे अॼुकल्ह जो गुरूर टोड़णो आहे अॼु तकब्बुर खे भोर करणो आहे सोना इहो सुहिणो तुंहिंजे कदमनि जे अंदरि सभु जो निभाइणो आहे सरकार दी आमद महबूब दी आमद मदनी दी आमद मक्की दी आमद जमात अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत बिनी जहानन जा सरदार यतीमन जा यार उम्मत जा आधार गरीबन जा गमख्वार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उतां तक गुज़र कयो पहिरीं नज़र विझो हलिया वया पाण त पंहिंजी जाइ ते आया पर जिने जो नहीं पुछो अख खोजाई ओ हुस्न जमाल सां फिरी रहियो आहे पर धरती खाली नज़र अची रही आहे पंहिंजे कम साण वञे पियो कमकार छॾे करे वापसि पंहिंजे घर मोटण लॻो पर जॾहिं घर पियो अचे तॾहिं रुख मटल हुओ तॾहिं हुनजी सूरत तब्दील थियल हुई अखियूं रुअण वारियूं हुयूं चहिरो हिकिड़ो हुओ उदासी नज़र अची रहियो हुओ जीअं जो घर जे अंदरि दाख़िल थियो नौकर चाकर दरवाज़ा खोलिया पर सभई जे चेहरे खे ॾिसी उहे बि हैरान थी विया सरदार खे छा थी वियो हुनखां पुछे सरदार खे छा सरदार अंदर कमरे में घर वारनि ॾिठो आका खे छा थी अले छा थियो परेशान थो नज़र अचे अले छो परेशान दया कल बि अंदर वञी पंहिंजो दरवाज़ो बंदि करे कड़ी करे बिस्तरे ते वेठो वेहण ते आराम न आयो उथी बीठो बबी को अॻिते खई बबी को पुठिते खई मोटी बिस्तरे ते वेठो आराम न आयो लेटी पियो आराम न आयो उथी पियो हाणे दया कल बि पंहिंजे घर जे अंदरि कमरे जे अंदरि हले बि पियो ऐं सोने साईं खे यादि सिज लही वियो दरवाज़ो कोन खुलियो सुम्हणी थी दरवाज़ो कोन खुलियो घरवारी आई दरवाज़ो खड़काई कंहिं करे दरवाज़ो खोले अंदर दाख़िल थी दरवाज़ो बेकड़े हुनखे भाकुर पाए पंहिंजे बिस्तरे ते वेठे मुंहिंजा सरदार मुंहिंजा बर छो परेशान थियो पंहिंजी हक़ीक़त छो नथो ॿुधाए आखिर मुंहिंजो बि तो तुंहिंजी ज़िंदगी में हिस्सो आहे मूंसां पंहिंजा अहवाल कर हाल कर हक़ीक़त बयान कर त छा आहे दया कल्बी जी हालत ज़ार लगी पई आहे अखियुनि मंझां ॻोढ़नि जी कतार लगी पई आहे सोने यार जो हुस्न जमाल के याद करे रहियो आहे पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जमाल के याद करे रहियो आहे तॾहिं घरवारी खे चवे पियो त मूंखां न पुछ त अॼु छा थियो आहे जो को जो कही पार हे अखियूं ॾिसी आयूं थियो दीवानो दिल में अपर लगल आर तिहां पो
करार सुतियों की नसीहत चले अभी करीब सलात वसलाम जे दीदार का बाद अखिल में जन रोकड़ी भैया सुकून मुझो फिरी वयो उन यार जे इश्क सुने एतरो नजर पायो करवारी पूछे पई ते छा तो कामी वधी तको हुसी हसीनो को जमील आए घरवारी के चवे पियो त मां न ॾिठो बेहार अमान ॾिठो बेहार जे ॾिसो जे ॾियो तमाल मटियूं सिर सदको करे घोरियो बचा बार अहिड़ो महब बिहार आऊं कीअं विसारे वेही रहां तो बिसरे करवारी नासहाना अंदाज भी चवे तो को ॾिठो छो तो ना छो तो तुंहिंजो सोचो साण कयो तू त हसीन है तुझे भी हुस्न है तुझे इश्क जे अंदर कई गिरफ्तार लगा पजाहिल तो के हुस्न जमाल में गिरफ्तार थी वए तदा उन्हीं के कोई जवाब दे तो अखिन न आओ ओ मुखा पुछी न कयो बदी उते अड़ियो जिते चवण लगी चारो हाणे हीअड़ो बेचारो वेठो बाबू ते अहिड़ी जाइ ते मुंहिंजो इश्क लॻी वियो आहे अहिड़ी जाइ ते मुंहिंजी अख लॻी वई आहे जो उते कुझु जी जाइ कान्हे का सब्र जी जाइ या रोअण जी जाइ इएं करे हो रोए पियो ज़ारो कतार रोए पियो घरवारी केतिरा ई दिलासा ॾिना पर कीअं आशिक़ रोकबो आहे त तीअं ई उहो ज़ोर भरींदो आहे जीअं दिलासा ॾिबो त तीअं ॾुख वधंदो आहे जीअं चुप कराइबी आहे त तीअं रुअण में इज़ाफ़ो थींदो वेंदो आहे त मुंहिंजा दोस्त उहो आशिक़ अञा बि ज़ारो कतार रोए पियो पंहिंजे पीर खे थो यादि करे त पंहिंजे महबूब अली सलात वसलाम जी ज़ात बरक़ात जे हुस्न जमाल जो तसव्वुर बुझाए रहियो हो त कीअं मां खटी मां पियो वञा कीअं यार जो दीदार पियो थिए मुंहिंजा दोस्त लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैह उनजे तसव्वुर जी तर्जुमानी फरमाई आहे लतीफ़ सरकार से फरमाइनि पिया त सोढ़ी खटी कढियो ओ सोढ़ी खटी कढियो ओ मूंखे साजन सवेर काल्हो कर काॾे वया वॾी लॻल बेर अरबीअ पिरियल सदा पेर तोखां आऊं अखिल सी सुना काथी आयो तव्हांजा कदम मां पंहिंजे अखियुनि सां हाणे साफ़ कयां दया कल्बी सॼी रात तड़पियो आहे सॼी रात रोंदो आहे सॼी रात घर में हलंदो रहियो आहे ओ जॾहिं सभु पीठे परेशान पियो थिए सॼी रात गुज़री वई आहे यार खे यादि कंदे ओ मुंहिंजा सुहिणा सॼी रात मूं यादि कई आहे ही पिरह पाटूं कढियूं शब अतारींदे शब मोट मराठी में अंधेरा राज़ी कारण रब तुझी तात तलब औ तकांग उडायम का खजा सुन सजी रात इश्क जी शमा सीने जे अंदर मां बारींदो रहियो आया जीअं जो सबूत थी आहे असन उम्मीद जी झोली खणी आगे दरवाजे ते वञण लॻो आहे नौकरनि चाकरनि दरवाजा खोलिया चयो त सही असां सां गॾिजी असां तव्हां सां गॾिजी हलियो पर मैं पियो चवे पियो त न मां अकेलो बीठुसि असन उम्मीद जी झोली खणी यार जे दरवाजे ते वञी रहियो आहे मुंहिंजे दोस्त सिक सीने जे अंदर समाइजे कान पई अरबी घोड़ जो इश्क पंहिंजे अंदर में लॻो पियो आहे मोहब्बत जा मच मची रहिया आहिनि कीअं जो मस्जिद नबवी जे दरवाजे ते पहुतो आहे होॾां नबी करीम अली सलात वसलाम जिन फजर जी नमाज़ पढ़ण खां बाद पंहिंजे आशिक़नि खे चहिरे वदुहा जे दीदार कराइण जे लाइ
सामो रुख अनवर कयो बैठा हुआ जीअं जो दहिया करजे सामो दरवाजे ते पहुतो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र जो मथा भजी वया दया नबी दिल जो दिल में बेचवे ते ही सजन से जैसे मुनिहारिया अज ईदे जान पे हर सफला ही तुम सोया अभी बंदी दरबार में पहुंची आया सभी मुझा सूर नहीं बीना सभी मुझो परेशानियों दूर थी बीदो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने जी नजर पाई दया कभी कैसी करे पान खुश थिया अल्लाह तबारक व तआला जो फरमान पे याद अचे दया कभी के राजी करन दे लाए पंजे मुसल्ले पाक ता मथे उठया असाबन सगुर सफस थी गया है अंते वठदा वजन पिया दरवाजे ते वजी पुता है दया कभी जी नजर जी भैया दया कर हबीबन के दिसी करे हेठ झुकण लगो मुस्तफा जे कदमन मुबारक देखन लगो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने पगल मां वठी करे मथे खड़ी रहा है ओ दया मथे ते नजर कर सजी रात जे इश्क में तरपियो जी मोहब्बत में सजी रात रोनो अज उहा जात तुझे सामो बिठिया ओ दया कर भी पंजी नजर ते मथे खण हिकड़ो दफो त सारे दिसी पंजी दिल के ठार अर्ज करे किबला मैं कथा ताकत आई जो भी हरी नजर खड़ी करे अमा जो दीदार करे सगा मुखे दिया खबरी कान हुई तक काबी अखिन में सोना तो के दिखाती साजन इनी सिंगसी हिते फटई घड़ा फकीर हण पियो मारी जबीर तुम जो पहरोई पूरो लगो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर मयत मंदिर तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया बिलन शरीफ मुर्शिद से मुफ्ती खलील अहमद जमात आले सुन्नत सुभान अल्लाह सोना ताज तेरी नजर मुखे खाए छयो चौ सुभान अल्लाह पहली नजरी हबीब करीम अलैहिस्सलाम जी थी मुझा दोस्तों कदमन में गिरो ईमान आ गई ईमान आने का बाद वधी रोवण लगो पान करीम अलैहिस्सलाम फरमायो हण रोवण छा जो आहे हण जॾहिं तोखे असां मिली बि विया आहियूं अंत पियो करे किबला जेसी त ईमान न आंदो हुम दिल पत्थर खान सख्त हुई पर कबीले जे अंदर 60-70 मोर नौजवान न्याणियूं जेके नयूं ॼावल हुयूं उन्हनि खे मां चेरो ज़मीन के अंदर पूरे छजो हुआ मुखे कोन जे मथा रहम कोन आयो मुखे कहल कान आई पर जॾहिं मूं कलमो पढ़ियो दिल के अंदर ईमान दाखिल थियो दिल नरम थिया अॼु न मासूम न्याणी जो कहर वारो कूकू मुझे कनर ते बिछो पवन किबरा टिजा थो एडो वडो गुनाह कयो हबीब करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो ओ दहिया तेरा तो कलमो पढ़ियो इन कलमे जे सदके रब करीम आया हड़ई गुनाह तो जा तो के माफ सभी गुनाह तुझा तोखे माफ करे छॾिया तुझो परेशानियूं दूर थी वियूं मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो जीअं नबीयन जे अंदर अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम के हसीन बनायो हो ईअं मुंहिंजी उम्मत जे अंदर दहिया कल्बी के अल्लाह ताला हसीन और जमील बनायो आहे कई मर्तबा जिब्रील अमीन अलैहिस्सलाम नाज़िल थींदा हुआ दहिया कल्बी जी सूरत में मुस्तफा करीम सां वेही कचहरियूं बि कंदा सुभान अल्लाह एडो हुस्न और जमाल जेको दुनिया जे अंदर उन वक्त में सब का हसीन इंसान हुओ वो भी महबूब करीम अलैहिस्सलाम जी जानो झुकी रहियो रब करीम तो फरमाए त मु पंहिंजे यार के एडो वडो हुस्न ॾेई करे ओ ईमान वारो तव्हां जे मथा थोरो कयो आहे जो सूरत तव्हां जी ॾेई करे तव्हां जे अंदर मौजूद सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़ा सत थोड़ा अल्लाह तबारक व तआला इन आयत करीमा जे अंदर गणाया है
ये सभई रब करीम जा एहसान आहिन। असां कहिड़ो गाईंदासे, लाहण खां त सभई वॾा आहिनि, पर ॻाइण असांजे मथां हक़ आहे। हबीब करीम अलैहिस्सलाम असांखे मिलिया ऐं उनजे तशरीफ़ आवरीअ ते असां सभई ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला असांखे मज़ीद मीनार शरीफ जे मल्हाइण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। यारहीं शरीफ जे मल्हाइण जी रब करीम जल्ल जलालुहु असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। सुहिणे पीर दस्तगीर जे बयान जे अंदरि कुझु क़िबला कासमी साहिब जे बयान फरमायो हुओ, उहो ई काफ़ी आहे। वरी मौक़ा मिलंदा इंशाअल्लाह ताला बयान थींदो रहंदो। रब करीम जल्ल जलालुहु असांखे मिठे महबूब अलैहिस्सलाम जे तरीक़े ते सुन्नत मुबारका ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चओ दोस्तों, आमीन। पाक करीम अलैहिस्सलाम आया त रसूल थी आया है। रसूल जी माना है न्यापो आणण वारो, पैगाम खणी अचण वारो। पाक करीम अलैहिस्सलाम आया तो पैगाम खणी आया है। कहिड़ो पैगाम खणी आया है? नमाज जी पाबंदी कयो, एक ॿिए सां प्यार कयो, अबे अम्मा जो एहतराम कयो, पंहिंजे वॾनि जो अदब कयो, पंहिंजे बच्चनि जी इस्लामी नमूने सां तरबियत कयो, पंहिंजे पाड़े जो ख़ुसूसी ख्याल रखो, मिस्कीननि, मुहताजनि, यतीमनि, नादारनि, बेवाहनि जी मदद कयो, पंहिंजे आलमनि सादात जी इज्जत रखंदा कयो। हराम चीज का, हराम ॻाल्हाइण खां पंहिंजो पाण खे बचायो। ये हुजूर करीम अलैहिस्सलाम जो पैगाम आहे। इन पैगाम ते भी अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। साथन कुछ इख्तिलाफी मसाले बाबत कुछ बयान करण जे लाइ हुकुम कयो आहे। इन फ़कीर जी या इतनी जुरत या आदत ना है जो एडे मजमे जे अंदर इख्तिलाफी मसाइल बयान करे। जेकर तव्हां मूंखे टाइम ॾींदो त इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे इहो मसालो समझाए सघंदुमि। अल्लाह से अव्हांखे आबाद करे। पंहिंजो हक़ ज़रूर बयान कंदा आहिनि ऐं उन जे अंदरि का बि रिआयत कान हूंदी आहे। हक़ पंहिंजो हक़ ई आहे। बाग़ फिदक जे मुतालिक़ इन मूंखां बयान पुछो आहे। अल्लाह ताला सभिनी जे नियत खे ॼाण वारो आहे। बाग़ फिदक हुजूर करीम अलैहिस्सलाम जो जेको महबूब करीम अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगी पाक में जीअं उनखे इस्तेमाल कंदा हुआ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी उनखे इन तरीक़े सां ही हलायो। हज़रत अमीर उमर साईं भी इन तरीक़े सां हलायो। हज़रत अमीर उस्मान साईं भी उन साॻे तरीक़े सां। खुद मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जी भी उन साॻे ई तरीक़े सां बाग़ फिदक जी आमदनी खे इस्तेमाल कयो आहे। जे मौला अली मुश्किल कुशा अॻिते पोइते करे हा त पोइ कुझु कलाम करे सघिजे हा। इनके कलाम करण की जरूरत ही वधीक काने का। बाग़ फिदक मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जी ज़ाहिरी तरह मिल्कियत हुई, पर मिल्कियत पूरी दुनिया मुस्तफा करीम की, आखिरत भी मुस्तफा करीम लिया। इस सॼी कायनात मुस्तफा जी मिल्कियत आहे। कंहिंजी मिल्कियत? नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। असांजी जान खां बि वधीक मालिक असांजी जान माल जा मदीने जा खोट मालिक है। बाग़ फिदक नबी करीम अलैहिस्सलाम जो वा कंहिंजी मिल्कियत कान्हे का। हुजूर करीम अलैहिस्सलाम जे विसाल बा कमाल का बाद नबी करीम अलैहिस्सलाम बेमिसाल आहे। आम इंसानन जे मिसाल नाहे त उनजे विसाल बा कमाल का बाद उनजो मिल्कियतूं तक़सीम कयूं वञनि। असांजो नबी उहो थोड़ी आहे। असांजो नबी हयात नबी आहे, जिंदा नबी आहे। पंहिंजो इहो ई सबब आहे जो मुंहिंजे पीउ जे सगोरनि सां निकाह करण बि हराम आहे। इहो ई सबब आहे जो जीअं आम इंसान जी मुसलमाननि जी जनाज़े नमाज़ पढ़ी वेंदी आहे, हबीब करीम अलैहिस्सलाम जी ईअं जनाज़े नमाज़ कान पढ़ी वई आहे। न तकबीरूं हयूं वयूं, न इमामत, न जमायत थी आहे, बल्कि दाख़िल थींदा सलात व सलाम अर्ज़ कंदा विया। अभी सनद हुकुम हो मुखे गुस्ल भी कराइजो, मुखे हिय कपड़ा भी ढकाइजो कफन मुबारक जेड़ा, ए मुखे बाजार जे अंदर भी रखजो। यो सदनी हुकुम आहे। बाकी असांजो अकीदो आहे असांजो नबी हयात नबी आहे। अज भी मिल्कियत उन्हनि आहे, सुभाणे भी मिल्कियत उन्हनि आहे। ऐं जीअं महबूब करीम अलैहिस्सलाम उन बाग जी आमदनी खे इस्तेमाल फरमायो। खुलफाउर राशिदीन मौला अली साईं ताईं मौला असल मुजतबा ताईं, छो जो पाण भी 5 नंबर ते खुलफाउर राशिदीन जे अंदर दाखिल आहिनि, त मौला असल मुजतबा ताईं वो सभिनी इहो ई इस्तेमाल कयो आहे जीअं मदीने जे साईं अलैहिस्सलाम इस्तेमाल कयो आहे। उन्हनि जी आमदनी ईअं इस्तेमाल कई आहे। हाणे जॾहिं उन्हनि मुस्तफा करीम जो भी हो फैसलो, खुलफाउर राशिदीन जो भी हो फैसलो, अहले बैत जो भी हो फैसलो, त पोइ कंहिंखे इख्तिलाफ न करणु खपे इन मसाइले में।
अल्लाह जल जलालु असा सबनी के सीधे रास्ते ते हलण जी तौफीक अता फरमाए। मुझी हाजिरी अवां जी हाजिरी पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। इलाही आलमीन सनहात कबूल फरमा, नंगर न्याज कबूल फरमा, अटन बेहण कबूल फरमा, बुधण बुधाण कबूल फरमा। ए मुझा रब मैंने महबूब के सदके गौसुल आजम साईं जे सदके चैनी यार पंजर पाक बार इमामन जे सदके ए मुझा रब करीम जेका चीज तो के प्यारी और प्यारन के वास्ते सा असा जो सभी दुआ कबूल फरमा। नेक इरादन में कामयाबी नसीब फरमा, बीमारन के शिफा कामला अता फरमा, बे औलादन के नेक नरीना औलाद अता फरमा, बे घर के पारसा घर अता फरमा। मुझा रब करीम अपने महबूब के सदके असा ने प्यारे मुल्क पाकिस्तान की हिफाजत फरमा, असा ने सिंध ऐ सिंधु के शाद फरमा, असा ने मारूड़न के आबाद फरमा, असा जे इन शहर लाड़कान जे मथा पंहिंजी रहमत जा ककर नाज़िल फरमा। इन शहर के अमन अमान जो गहवारो बनाए, सभी मुसलमान के पान में मोहब्बत अता फरमा। फिरके वारियत जी बाह के खत्म करे, सभी के अहले सुन्नत व जमात आशिकान मुस्तफा बना। ए मुझा अल्लाह पंहिंजे प्यारन जे सदके असा सभी जी मग़फ़िरत फरमा, दुनिया या आखिरत में रहबर मुर्शिद जो साथ नसीब फरमा। ए मुझा अल्लाह तो असा ने मसाजिद मदारिस असा ने अकीदे ऐ अवाम असा ने उलमा ऐ मशाइख असा ने खानकाह नी दरसगाह जी हिफाजत फरमा। ए मुझा रब करीम असा ने प्यारे मुल्क पाकिस्तान जो सरहदन ते जेके अमेरिका जेके आर्मी जा साथी पहरो दई रहा है, ए मुझा मौला तो उन्हनि जे पेरन के मजबूत बना, उन्हनि जे दिलनि में ताकत और कुवत पैदा फरमा। ऐं जेके ज़रबे अदब जे अंदर या दहशतगर्दन जे साम्हूं असां साथी मुक़ाबलो करे रहिया आहिनि, तो उन्हनि जे हथियारनि में हथनि में ज़ुबाननि में ऐं सीननि में कुवत और ताकत पैदा फरमा। असांजे हुक्मराननि जेके असां सां वाइदा कया उन्हनि वाइदनि ते उन्हनि खे पूरे रहण जी तौफ़ीक़ अता फरमा। ए मुंहिंजा रब करीम असांजे मुल्क जा जेके बदख़्वाह आहिनि उन्हनि खे हिदायत अता फरमा या नेस्तो नाबूद बनाए। ए मुंहिंजा अल्लाह तो असां सभिनी खे पाण में प्यार ऐं मोहब्बत वारी ज़िंदगी नसीब फरमा। असांजो ख़ात्मो ईमान ऐं इश्क़ मुस्तफ़ा साण फरमा। जीअं तो हिते असांखे गॾु कयो आहे, तीअं असांखे रोज़े अतहर ऐं काबे करीम के दीदार जे लाइ गॾु हाज़िरी जो शर्फ़ नसीब फरमा। बिहुर्मत बरकत अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अला नबी या रसूलल्लाह आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या